सोनी नगर वार्ड नंबर 12 जे रहवासियुनि म्यूनिसिपल कमेटी शहदादपुर ख़िलाफ़ एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त हिननि पंहिंजी मदद पाण रस्ता हमवार कराया, पर हाणे इंतिज़ामिया उन्हनि खे हद दख़िलनि ॼाणाए ॾाहण जी कोशिश करे रही आहे। एहतजाज कंदड़नि चयो त म्यूनिसिपल कमेटी रस्ता ॾाहण बदिरां ड्रेनेज सिस्टम ऐं रोडनि जी तइमीर ते ध्यानु ॾे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त रस्ता ॾाहण जो अमल रोकियो वञे ऐं इलाइक़े जा बुनियादी मसइला हल कया वञनि। उन्हनि खे पंहिंजूं जायुनि जी वैल्यूएशन घटि थियण जो ख़तरो आहे। उन जे करे जेके असांजा जेके रिहाइशी पज़ीर आहियूं, असांजी इन घिटी ते जेको आहे एतिराज़ करे हिकिड़ी एप्लीकेशनूं TMO ऑफिस में ॾिनियूं आहिनि, जंहिंजे करे चवनि था त हीअ घिटी असांजी जेको हेठि कई वञे। जेतोणीकि असां पाड़े वारनि जी कंहिंखे बि इन घिटी या हिन जी भराई ते को बि एतिराज़ न आहे। सभु माण्हू गॾु आहियूं। असां सभिनी गॾिजी कल्ह बरोज़ जेको 26 तारीख़ ते चेयरमैन जेको आहे पंहिंजो अली साहब वटि ऐं TMO जेके आहिनि उन्हनि खे असां मुंहिंजी पंहिंजी जॻह आहे, जॻह जे भरिसां असां पंहिंजो मसइले प्लाट ते मसइले ठाराए हुते मदरसो आहे, मसइलो क़ाइमु आहे। नमाज़ खे पाणी जॻह वॾी तकलीफ़ थींदी आहे, उन करे असांजी गुज़ारिश आहे त असांखे रोड मथे करे ऐं ठाहे नओं ठाहे वञे। दरखास्त दे गए थे। अभी हम कल चेयरमैन साहब के पास गए थे। चेयरमैन साहब को हमने अपनी दरखास्त दी है। दरखास्त